मुरीद वाजतै चमदारा ईशपुरुचो तैयर्जदारा ईशपुरुचो तैयर्जदारा तैयर्जदारा आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा आजलते दरबारा ले अल्ले निष्ठा मसवालीगा कलंदरो नूरे कलंदर कलंदरो लाल कलंदर आजलते दरबारा ले अल्ले निष्ठा मसवालीगा आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा कुल्लो मुरीद वाजतै चमदारा ईशपुरुचो तैयर्जदारा कुल्लो मुरीद वाजतै चमदारा ईशपुरुचो तैयर्जदारा ईशपुरुचो तैयर्जदारा तैयर्जदारा कलंदरो नूर कलंदर कलंदरो लाल कलंदर आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा अल्लाहु अल्लाह जीना में अल्लाह 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 आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा मुर्शिदो कामिल तो दस्तगीरे हुक्म खुदाए मैं दरदा नज़ीरे मैं मुर्शिदो कामिल तो दस्तगीरे हुक्म खुदाए मैं दरदा नज़ीरे हुक्म खुदाए मैं दरदा नज़ीरे कलंदरो नूरे कलंदर कलंदरो लाल कलंदर आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा पुष्टो बनाए मैं जख्मानी तो दर्द दवाए मैं मल्ली रे वाजती पुष्टो बनाए मैं जख्मानी तो दर्द दवाए मैं जख्मानी तो दर्द दवाए कलंदरो नूरे कलंदर कलंदरो लाल कलंदर आजलते दरबारा निष्ठा मसवालीगा आजलते दरबारा ले अल्ले निष्ठा मसवालीगा कलंदरो नूरे कलंदर लाल कलंदर
जलते दरबारा निष्ठा मसवालीगा अल्लाहु अल्लाह जीना में अल्लाह 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 आ जलते दरबारा निष्ठा मसवालीगा थी बाज़ मेहरबानी मर्ची बलोची बोलियां VIP कलाम वारोश कना दे उस्ताद मरम नाज़त वाज म्यूजिक को वजान दा बाबा बलोची बरादाना कुलार मर्शी सकाफती रोश बाज़ मुबारक भी वहां के सिंधा मरग या बलोचिस्तान मरग या बार रग मुल्कास बार दरां तो अवान कुलार द बलोची रोश मुबारक भी माद बलोचा फजियाऊं मैं पजा सदफ दे मर्जी समझेगा नहीं तो मैं क्या पूछेगा पर मर्शी मा मज़ो के वदे प्रोग्राम था शाह कुलार बलोची रोश मुबारक भी साजिद हैदरानी आवाज ता कलाम मुश्किल तो मना त मना अछुल बगया त हलखता निश्चया मेज शो गुजा खतो छारनगा खतो उते बनिया खतो गिंदगा सुबह टाइम या के वक्त जबरदस्त मई आई माना मोशन को बुसरी को पख वही वरगा खतो और कलाम मुश्किल खतो मजे माना मर्शी तो मजो वक्त बलोची रोश मर्शी बलोची रोश शार कुलान मुबारक भी सदफार मुबारक भी बलोची जो डी है बलोची सकावत जो इन करे मैं थोड़ा बलोची में गाला ॾाढो सुठो लॻो था मतलब जे तरीक़े सां ॻाल्हाए पिया मूंखे कुझु सम्झ में त न आयो पर कुझु लफ़्ज़ सम्झ में अचनि पिया कोशिशि कयां पई फोकस करण जी कुछ मां वरी सिंधी में मिक्स पियो कयां न प्रॉपर सफ़ा ईअं ठेठ बलोची ॻाल्हायां न पोइ तव्हांखे सम्झ में न अचे मां तव्हांजा पढ़िया पई ख़ैर अस्सलाम वालेकुम नाज़रीन सभु खां पहिरियों तव्हां सभिनि खे मां भलीकार थी कयां सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में मुंहिंजे तरफ़ां बि तव्हां सभिनि खे जेके बि बलोच आहिनि जेके बि असांजूं माइरियूं भेनरियूं हिन ॾींहं खे मल्हाए रहियूं आहिनि ख़ुशियुनि सां उन सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां खोड़ खोड़ सारी मुबारक हुजे अहिड़े तरीक़े सां हर साल हिन ॾींहं खे छा हर रोज़ हिन ॾींहं खे मल्हाइणु घुरिजे पर हिन ॾींहं में वरी कुझु तादाद वधीक थी वेंदी आहे माण्हुनि जे जेके जज़्बात ऐं जेके सकाफ़ती उहे शयूं आहिनि उन्हनि पेटियुनि मां जॾहिं कपिड़ा निकिरंदा आहिनि या नवां कपिड़ा असांजी तयारी हूंदी आहे तव्हांजी जेकी मतिलबु जीअं अॼु इशाद अजरक पातो आहे उनजे अंदरि थोरी कढ़ाई थियल आहे उनजी टोपी जे अंदरि उहे रंग भरियल आहिनि अहिड़ा ई रंग अलाह साईं जी मुंहिंजी तरफ़ां त तव्हांजी दुआ आहे त अलाह साईं तव्हांजे सभिनी जी ज़िंदगियुनि में बि अहिड़ी तरीक़े सां रंग भरे ऐं इलाही मिठी ॿोली लॻी मूंखे बलोची तमामु घटि ॿुधण जे लाइ बसि कयो था सो असां गॾु ॾाढो सुठो महिमान बि अॼु आहे इल्मी अदबी शख़्सियत आहे उनजा हिकु ॿ किताब बि पेंडिंग में आहिनि अचण वारा आहिनि सफ़र बि तमामु घणा उन कया आहिनि उन हवाले सां बि कचहरी कंदासीं सफ़रनामो बि उन्हनि जो अचे पियो सो भलीकार चऊं था अब्दुल हकीम ढक्कण साहिब असां सां गॾु आहे अब्दुल करीम ढक्कण साहिब कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो मां तव्हांजो टीवी सिंध टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जो हिते असांखे अचण जो मौक़ो ॾिनो उन लाइ मां तव्हांजो तमामु बहितरीनु थोराइतो आहियां वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो वॾी महिरबानी ऐं अॼु वरी तव्हांखे ॿुधायूं त अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर वारा बि असां सां गॾु आहिनि अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर तव्हां वञो उते पंहिंजो फ्लैट बुक करायो पंहिंजी जॻह इंतिहाई लाज़मी आहे किराए जी जॻहनि में भला केतिरो रहंदव थोरो त होश कयो सो जेका बि जमा पूंजी आहे माइटनि मिटनि खे सलाह करे चओ बाबा हाली असांखे ॾोकड़ ॾियो पोइ कर्ज़ु लाहींदासीं छो त जेतिरा पैसा तव्हां किराए में लॻाए छॾिया आहिनि ओतिरा पैसा जेके तव्हां हाणे काउंटिंग कंदव न 5, 8, 10 सालनि खां जेके किराए ते वेठा आहिनि त हिन वक़्तु तव्हांजो पंहिंजो बंगलो हुजे सो पंहिंजो घर सभिनी जो सुपिनो आहे सभिनी जो ख्वाबु आहे हिन ख्वाब खे पूरो करण जे लाइ अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर मार्केट में अची विया आहिनि मैदान ते सरगर्म आहिनि ॾाढा सुठा फ्लैट आहिनि उन्हनि जा ऐं मेन हाईवे मतिलबु रोड ते ई वाक़िया आहिनि ऐं तव्हां जेकॾहिं फ्लैट जी बुकिंग करायो था त क़ुरान राज़ी में बि शामिल थी वेंदो ऐं गॾो गॾु तव्हांखे इहो ॿुधायूं त जेकॾहिं 50% तव्हां अमाउंट ॾेई छॾियो था अधु रक़म ॾेई छॾियो था फ्लैट जी त तव्हांखे फौरी तौर ते चाबी मिली वेंदी कब्ज़ो मिली वेंदो बाक़ी छा खपे बिल्कुलु हाउस बिल्डिंग ऐं ॿियनि मालियाती इदारनि खां कर्ज़ जी सहूलियत आहे इज़ीली वठी सघी पंहिंजो घर करे छॾियो पोइ किरायो सम्झी तव्हां हुनजा पैसा लाहींदा रहंदो ऐं हुनजी किस्तूं बि एतिरियूं घटि आहिनि तव्हांखे फील ई कोन थींदो त किरायो ॾियो बि था या न बि था नथा ॾियो इज़ीली हुनजे तव्हांजी पेमेंट बि लही वेंदी तव्हांजो घर बि पंहिंजो थी वेंदो 2 कमरा 4 कमरा ऐं 6 कमरनि जा उते फ्लैट आहिनि अॼु ई पंहिंजी फैमिली सां गॾु वञो विज़िट कयो ऐं ॾिसो केतिरा ख़ूबसूरत फ्लैट ठहियल आहिनि लग्ज़री अपार्टमेंट्स आहिनि स्टैंड बाय जनरेटर लिफ्ट हर वक़्तु आहे सिक्योरिटी फुल आहे ऐं ज़बरदस्त ख़ूबसूरत फ्लैट ठहियल आहिनि तव्हांखे हिकु दफ़ो विज़िट ज़रूरु माना वॾी ॻाल्हि इहा त जेकॾहिं कुशादो घर कंहिंखे खपे सुठो घर खपे त 4, 5, 6 कमरनि जा सुपर लग्ज़री अपार्टमेंट्स आहिनि माना 6 कमरा त माना सॼो माना ईअं आक सॼी अची वञे न पूरो कुटुंब ई हुन में माना सभु हिते अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर में तव्हां पंहिंजो घर वठो ऐं घर इंतिहाई लाज़मी आहे सुठो घर सभिनी जो ख्वाबु आहे हिन ख्वाब खे पूरो कयो 50% तव्हां जेको आहे सो रक़म ॾियो उन खां पोइ तव्हां कब्ज़ो वठो हिते पाण वठूं था हिकिड़ी नंढी साई उन खां पोइ वरी पाण कचहरी कयूं था अॼु बलोचनि जो ॾींहुं बि आहे सो कुझु बलोची
कलाम अञा बि रहनि था ॿुधाईंदासीं आऊं बि तव्हांखे हिकिड़ो बलूची कलाम ॿुधाईंदुसि मतां न मञियो त असां बाक़ाइदा तयारी कई आहे सुनहरी साई वठूं था पहिरां मोटी अचूं था वञो केॾा महिना असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु कुझु सुठा मैसेजिस बि तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं कुझु सनिहा हूंदा आहिनि कुझु ॻाल्हियूं भलियूं हूंदियूं आहिनि जेकी तव्हांजे कम जूं हूंदियूं आहिनि ऐं भली ॻाल्हियुनि मां इहा ॻाल्हि भली आहे सभिनी खां त माण्हू ख़ूबसूरत नज़र अचे ख़ूबसूरत नज़र अचणु कंहिंजो पंहिंजो जेको आहे सो ख़्वाबु आहे त यार आउं पर्सनैलिटी मुंहिंजी अहिड़ी हुजे या मां कंहिंखे वणां ऐं जीअं उस्ताद बुखारीअ चयो त तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणां पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियूं पियो ठाहियां सो जेके ठाहियूं पियो ठाहियां जेके माण्हू आहिनि त उहे ठहंदा कीअं भला पोइ ज़ाहिर आहे त का क्रीम का हुजे अहिड़ी जंहिंसां माण्हू चहिरो ईअं शादाब हुजे चहिरो महताब हुजे चहिरो गुल जो गुलाब हुजे न ईअं सो उनजे लाइ तव्हांखे असां रिकमेंड कंदा आहियूं ऐं अॼु बि ॿुधाईंदासीं त ए ब्यूटी क्रीम मार्केट में अची वई आहे तव्हांखे हाणे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे तव्हां ॾाढा सुठा सेबता सुहिणा हूअं ई आहियो पर थोरो अञा वधीक निखार अची वेंदो तव्हांजे चहिरे में उनजे लाइ तव्हांखे ए ब्यूटी क्रीम लॻाइणी पवंदी ऐं ए ब्यूटी क्रीम ॾाढी ज़बरदस्त क्रीम आहे ऐं इन्हनि जो चवणु आहे त हाणे तव्हांजो चहिरो चंड वांगुरु चमकंदो ऐं इन सां गॾोगॾु ए ब्यूटी क्रीम माना छोकिरनि जे लाइ बि अची वई आहे माना हूअं असां सोचींदा हुआसीं छोकिरा त जेका बि क्रीम वठूं था उन्हनि ते औरतुनि जूं तस्वीरूं आहिनि त इहा असांजे लाइ आयल आहे इन क्रीम हाणे उन्हनि जे लाइ ए ब्यूटी क्रीम फॉर मेन बि अची वियो आहे उहो तव्हां लॻाए सघो था छो त मर्दनि जी स्किन सदफ़ थोरी माना हार्ड हूंदी आहे ऐं सख़्तु हूंदी आहे औरतुनि जे मुक़ाबले में सो उन्हनि जे लाइ बि क्रीम अची वई आहे ए ब्यूटी क्रीम वारनि ॾाढो सुठो हिकिड़ो ज़बरदस्त फार्मूलो मार्केट में आंदो आहे ऐं एडवांस फार्मूला आहे ऐं गॾोगॾु एक्स्ट्रा फार्मूला ईअं खणी चऊं हिन में बादाम पिया आहे हिन में माखी पिया आहे हिन में एलोवेरा पिया आहे हिन में तमामु घणियूं ॿियूं बि शयूं आहिनि अलाए छा छा आहे हिन में वधीक तव्हांखे सदफ़ ॿुधाईंदी आहे जीअं त टमाटर पिया आहिनि सदफ़ ॿियो छा छा आहे हिन में बिल्कुलु नाज़रीन मां तव्हांखे ज़रूरी ॿुधाईंदी रहंदसि जेकी बि असांजूं माइयूं भेनरियूं हिन वक़्तु पंहिंजी स्किन खे वठी परेशान आहिनि उन्हनि जे चहिरे ते डार्क सर्कल्स आहिनि या पिंपल्स आहिनि या उन्हनि जी एक्नी आहे या उन्हनि जो चहिरो इलाही ख़राबु आहे त तव्हां ए ब्यूटी क्रीम जा हिन में प्रोडक्ट्स आहिनि काफ़ी सारा हिन में फेशियल वारी क्रीम बि आहे तव्हां हिन में डे नाइट क्रीम जे तौर ते बि तव्हां हिनखे इज़ीली यूज़ करे सघो था ऐं जेकी फर्स्ट ऑफ ऑल जेकी रखियल आहे पर्पल कलर जी हिन जे बाक़ाइदा बॉक्स ते लिखियल बि आहे त 5 डेज़ में 5 डे में हिन जो तव्हां वटि रिज़ल्ट अची वेंदो तव्हां हिनखे रेगुलरली यूज़ कयो राति जे टाइम बि यूज़ कयो ॾींहं जे टाइम बि यूज़ कयो ऐं सुबुह शाम त हूअं पई सघे पंहिंजो फेस वॉश करणु घुरिजे सके साफ़ु सुथिरो रहणु घुरिजे सफ़ाई हूअं ई नफ़्स ईमान हूंदी आहे पर जेकॾहिं तव्हां हिननि प्रोडक्ट खे यूज़ कंदव ऐं जेकॾहिं चाहियो त तव्हांजे चहिरे ते जल्द खां जल्द रिज़ल्ट अची वञे तव्हां इन प्रोडक्ट खे बिल्कुलु यूज़ कयो ए ब्यूटी क्रीम आहे ऐं इन जी ज़ाहिर ए जो मतिलबु आहे त A1 त जल्दी जेकॾहिं चाहियो था फास्ट एंड फास्ट तव्हांजे चहिरे ते रिज़ल्ट अची वञे तव्हां हिन जो प्रोडक्ट खे यूज़ कयो हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो टाइम हूंदो आहे हर शइ जी पंहिंजी हिकिड़ी वैल्यू हूंदी आहे ऐं क्वालिटी हूंदी आहे जेकॾहिं तव्हांजे चहिरे ते निशान आहिनि उनजी क्रीम अलॻि आहे तव्हां पंहिंजे चहिरे खे फेशियल ऐं ग्लो में तब्दील करणु चाहियो था उनजी क्रीम अलॻि आहे जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजे चहिरे जे अंदरि शाइनिंग रहे ऐं चमकंदो रहे ऐं हर वक़्तु फ्रेश रहे उनजी क्रीम अलॻि आहे त जेके बि तव्हांखां काई बि जेकॾहिं प्रॉब्लम आहे त तव्हां इज़ीली हिनखे यूज़ करे सघो था पर जेंट्स जे लाइ बि क्रीम आहे जेकॾहिं नवां घोट हिन वक़्तु तयारु थी रहिया आहिनि या कंहिंजी मंगणी आहे या कोई पंहिंजी गर्लफ्रेंड खे इंस्पायर करणु थो चाहे त मूंखां जल्दी सां राज़ी थी वञे त उहे बि हिन क्रीम खे यूज़ कनि सुबुह शाम ताकी उन्हनि जी रुठियल मंगेतर या वाइफ या उन्हनि जी गर्लफ्रेंड खां जल्दी राज़ी थी वञे इहो ॾाढो सुठो फार्मूलो आहे मां शुरू कयां बहरहाल ही ॾाढी सुठी क्रीम आहे ऐं सदफ़ खे 5 ॾींहं थी विया आहिनि लॻाईंदे इन करे चहिरो शादाब मां अञा स्टार्ट कंदुसि इन करे थोरो माना थोरो डल जेको आहे कलर लॻे थो तव्हांखे सो बहरहाल ॾाढो ज़बरदस्त फार्मूलो मार्केट में खणी आया आहिनि ए ब्यूटी क्रीम वारा एक्सपर्ट आहिनि फेयरनेस मैटर जा ऐं क्रीम जेका आहे सा उहा ॿुधाए थी त तव्हां चहिरो चमकदार जेकॾहिं करणु चाहियो था चंड जहिड़ो करणु चाहियो था त पोइ इहा क्रीम ज़रूरु लॻायो जंहिंमें सभु शयूं मौजूदु आहिनि बॉक्स जे अंदरि 7 पीस आहिनि मतिलबु तव्हां 7 दफ़ा हिनखे यूज़ करे सघो था हर 15 ॾींहं में असांखे इन जा फेशियल यानी क्रीम सुबुह शाम ई यूज़ करणु घुरिजे पर इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे असां जॾहिं हिन बॉक्स खे ॾिसंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे त अलाए केतिरी हूंदी पर मां तव्हांखे ॿुधाईंदी रहंदी हिन 7 पीस आहिनि ऐं तव्हां हिनखे इज़ीली कैजुअली बि यूज़ करे सघो था तव्हांजे पर्स में बि आराम सां अची वेंदी सही सो बलोचन जो अॼु ॾींहुं आहे सकाफ़ती ॾियारो आहे
कुछ विच विच में बलूची कचहरी भी कंदासीं पाण ऐं बलूची कलाम भी तव्हां खां ॿुधाईंदासीं ॿुधंदासीं साजिद ॾेदराणी खां असां ॿुधाईंदासीं तव्हांखे और साजिद ॾेदराणीअ जो असां गॾु आहे त को सुठो हिकिड़ो बलूची कलाम तव्हां छा था चओ? बिल्कुल बिल्कुल रिफ्रेश थियण जे तव्हां लाइ भले न सम्झो पर जेका म्यूज़िक आहे जेका ॿोली आहे न मूंखे उन में इलाही वॾो सुठी मज़ो थी आहे। लॻे ज़बान इलाही प्यारी आहे इलाही ख़ूबसूरत मतिलबु वॉइस आहे मां त एंजॉय थी कयां हिन वक़्त खे बि। ॿियो सजाद ॾेदराणी साहिबु हाणे छा ॿुधाईंदो? ॾाढो ज़बरदस्त गीत आहे मुंहिंजो ॻायल आहे मुंहिंजो पंहिंजो ॻायल आहे ऐं स्पेशली बलोचनि जे लाइ दोस्तनि जे लाइ दिन भेणनि जे लाइ जेका घर वेही करे असांखे ॾिसनि पिया त स्पेशली उन्हनि जे लाइ डेडिकेट हिकिड़ो बलोची सॉन्ग। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। मनी परदेसी बारे कुजाए मनी परदेसी बारे कुजाए चिया गुमनारा जुदाए चिया गुमनारा जुदाए मनी परदेसी बारे कुजाए मनी परदेसी बारे कुजाए चिया गुमनारा जुदाए 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 मनी परदेसी बारे कुजाए चिया गुमनारा जुदाए चिया गुमनारा जुदाए। रवाराए जरा तैमा निंदा दिल बेकरार जिया निंदा रवाराए जरा तैमा निंदा दिल मनी बेकरार निंदा मनी परदेसी बारे कुजाए मनी परदेसी बारे कुजाए चिया गुमनारा जुदाए चिया गुमनारा जुदाए मनी परदेसी बारे कुजाए मनी परदेसी बारे कुजाए चिया गुमनारा जुदाए चिया गुमनारा जुदाए। सक्का मनी आसमाना मन चिकना इच न जाना चम सक्का मनी आसमाना मन चिकना इच न जाना मनी परदेसी बारे कुजाए मनी परदेसी बारे कुजाए चिया गुमनारा जुदाए 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 मनी परदेसी बारे कुजाए चिया गुमनारा जुदाए चिया गुमनारा जुदाए। मती जान तरारा तवारे वला के कमाते चुबारे मती जान तरारा तवारे वला के कमाते चुबारे
मनी परदेसी बारे को जाए, मनी परदेसी बारे को जाए, छिया घूमनारा जुदाए, छिया घूमनारा जुदाए। मनी परदेसी बारे को जाए, मनी परदेसी बारे को जाए, छिया घूमनारा जुदाए, 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 छिया घूमनारा जुदाए। मनी परदेसी बारे को जाए, छिया घूमनारा जुदाए, छिया घूमनारा जुदाए, छिया घूमनारा जुदाए, छिया घूमनारा जुदाए। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह वाह, वॾो ज़बरदस्त कलाम ॿुधो सीं। तव्हां अलाए कहिड़ी तहक़ीक़ में हाँ हुयो? मां बिल्कुल मां जेके माण्हू सां तव्हां वेठे- ढक्कण साहब तव्हां जेसिताईं पंहिंजी तहक़ीक़ कयो, मां त 5 मिंट में इहा तहक़ीक़ कई आहे। तव्हांजे नाले में बि ढक्कण में लूणु आहे, अच्छा जी सजाद अली हैदराणी में बि लूणु आहे, जागरानी साहब में बि लूणु आहे, हाणे तव्हां 3 लूणु आहियो, हाणे सोचो करिणो छा आहे, लूणु रखिणो आहे या कढिणो आहे? इस्तेमालु थियनि असां इहा ॻाल्हि था कयूं। हा बिल्कुलु बिल्कुलु पाण तव्हांजे ईअं भई हाणे अर्ज़ु कयुमि ने मुंज जी त हाणे इन में पहिरियों ñoñण लफ़्ज़ आहे, ने अची वियो, ठीकु आहे, हा। अची वियो। अची वियो बिल्कुलु। हाणे तव्हां ॿुधायो त अहिड़ो को लफ़्ज़ माना ॿियो बि हूंदो? उहो साईं असां पहिरियां ब्रेक ते वञण खां अॻु में चयोसीं त असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां छा तहक़ीक़, तव्हां कुझु करणो चाहियो था इन हवाले सां मां सिर्फ़ु त उहो तव्हां रायो ॾियो या तव्हांजी को तहक़ीक़ जुमिलो में घणा लफ़्ज़ जिते निकिता इस्तेमालु आहिनि, कयो तव्हां आहे? रुॻो इहो ञाणणी कढियो आहे, इन खां अलावा न लफ़्ज़ त आहिनि न। ॾिसो हिकिड़ो तव्हांखे मिसाल मां फ़िलहालु ॾिनो ñoñण जो, ठीकु आहे, ऐं रिंज, रिंज जेको आहे, रिंज चूड़ा नगर पार्क जा, नगर पार्क जा। बसि रुॻो इहो ॿुधायो तव्हां हिन ते छा पिया कयो, कहिड़ो कमु पिया कयो? मां इहो चवां त हाणे हिकिड़ो लफ़्ज़ इहो न आहे, हा पर असांजा इलाही लफ़्ज़ सिंधी जेके आहिनि इहे हूंदा। माना ॿियनि दोस्तनि खे मशवरो ॾियो था त हुन ते कमु कयो। मशहूरु इहो अर्ज़ु थो रखूं त जीअं हाणे थर जा आहिनि, अहिड़ो को सिस्टम ठाहिनि सरकारी सतह ते या समाजी सतह ते, त ॿियनि लफ़्ज़नि जी बि जाखोड़ थोरी कर। हाणे इहे लफ़्ज़ असांजी ॿोलीअ में हिन माना निकितल आहिनि, गुम थियल आहिनि, गुमनाम आहिनि, पोइ जिद जे करे फ़र्क़ु पए थो। ज़ाहिर हिकिड़ो मॉडर्न गुम तॾहिं आहिनि सही, पर तव्हां चओ था आहिनि, हा। शुरूआत में हाणे हिकिड़ो मिसाल तव्हांखे आगाज़ भला पाण खां कयूं, पंहिंजी ज़ात में लूणु पिया था आणूं तव्हां ऐं असां, ॿियो छा कयूं भला? शुरूआत पंहिंजे घर खां कजे, ईअं थी सघे थो। राणी जाग हाणे माना इहा बि वरी हिकिड़ो माना तब्दीली न थी न, माना जेको असां जेको या तव्हां उहा कीअं थींदी भला उहो ॿुधायो, हल ॿुधायो। हल इहो या त माना इदारा जेके आहिनि, हाणे इहो मिसाल आहिनि, ॿियो मौज़ू न आहे, असांजो सकाफ़त खातो असांजो खातो आहे, तव्हांजो खातो आहे, ठीकु आहे। आर्काइव्स डिपार्टमेंट जेके आहिनि, इहो कमु उन्हनि जो आहे? इहो उन्हनि जो कमु आहे, माना पुराणो रिकॉर्ड महफ़ूज़ करणु। अॼु खां 500 साल अॻु में के ख़त वग़ैरह आहिनि, हे त पुराणे रिकॉर्ड जी ॻाल्हि नथी हले न, हीअ लूणु वण जी ॻाल्हि न त लूणु क़दीम आहे न। हा भला छॾूं था हिन मौज़ूअ खे, लूणु वण सॼे प्रोग्राम खे लूणु वण खे भला वरितो अथऊं चकर जाए। सो इन खां पहिरियां खड़का खुड़की कयो, इहो मसइलो मूंखे लॻे थो त तव्हां ऐं असांजे हल थियण जो मसइलो न आहे, वॾो मसइलो आहे। इहो माना वॾो कमु आहे, जंहिं ते माना माण्हू खपनि। सो हाणे हिन खां पहिरियां शेख अयाज़ जे बारे छा चयो पिए तव्हां जनम? मां इहो अॼु जेको आहे शेख अयाज़ साहिब जो माना जेको आहे वरिसी आहे, जनम ॾींहुं आहे। जनम ॾींहुं अॼु त न आहे, उहो 23 मार्च आहे 1923 मार्च उन्हनि जनम ॾींहुं आहे। 28 डिसंबर 1997 में उन्हनि वफ़ात करे असांखे छॾे विया। अच्छा, सो इहो इहा तहक़ीक़ तव्हां सही न कई आहे न, माना अॼु हुनजो जनम ॾींहुं न आहे बहरहाल, शेख अयाज़ साहिब जो जनम ॾींहुं आहे। सो ॿियो हाणे छा पिया कयो? हाणे ॿियो बि थियो लूणु वण खां अॻिते थोरो वणनि में फासी वेंदासीं। ॿियो इहो लिख पढ़ जो कमु कयूं था, थोरो घणो जेको आहे जेतिरो थी सघे थो। रिटायर मुलाज़िम आहियां मां। अच्छा, मां पहिरियों बैंक में हूंदो हुउमि, स्टेट बैंक में। पोइ उतां वरी जेको आहे असां रिटायर थी, पोइ विच ते नेशनल हाईवे अथॉरिटी में। अच्छा अच्छा, हा, उते एज एडमिन ऑफिसर हुउमि उते। अच्छा अच्छा, पोइ 2018 में मां उतां रिटायर थियुमि। हाणे वरी लिख पढ़ जो कमु कयूं था। हूअं त सन थोरो अॻ में लिखंदा किथे शॉप आहे तव्हांजी? का शॉप आहे, दुकान आहे? हा, कपिड़े जो कारोबार मतिलबु कीअं, कहिड़े हिसाब सां दुकानूं आहिनि तव्हांजूं या कपिड़े जी छपाई जो कमु आहे? न, कपिड़े जो लिख पढ़ जो।
अच्छा अच्छा सही सही ख़बर सही 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 ख़बर ओके आहे। ओके 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 पर अज़हर साहब हाणे ॿुधायो तहक़ीक़ थी वई आहे त अॼु शेख आज़ाद जो जनम ॾींहुं आहे, तव्हां सही आहियो पंहिंजी जॻह ते, आउं थोरो भुलिजी पियो हुउसि। सुबुह ख़बर में ॿुधायो अज़हर चोखे साहिब हाणे तहक़ीक़ माना तस्दीक थी, पहिरियां तहक़ीक़ हुई हाणे तस्दीक थी, त मां थोरो भुलिजी वियो पुराणे हिकिड़े माना कंहिं मज़मून में। हलो ठीकु आहे। ॿियो हाणे तव्हां सफ़र जेको लिखो था आतम कहाणी, उन में छा माना लिखियो अथव, पंहिंजो दुख पीड़ाऊं दर्द छा लिखियो अथव? हाणे पहिरीं त मां जेको आहे ॻोठु ख़ैरम में जतियाल ज़िले लालकान में ॻोठु असांजो, जी जी असां उते जो गॾा हुआ। हाणे मां वरी इतफ़ाक़ त मुंहिंजी रहाइश हिते जोहर में आहे, हा त हाणे मां सफ़र जो नालो जेको रखियो आहे हा हा त जतियालनि खां जोहर ताईं। अच्छा अच्छा जतियालनि खां जोर ताईं। वाह इन विच में जेको बि मुंहिंजा ॾुख सुख जेके बि दोस्त मिसाल गॾु रहिया ॾुख सुख में यानी सॼे इन अचण वञण में, ऐं ज़िंदगी जो जेको बि कारवां वारे माना 60 साल 70 65 साल जेके बि थिया आहिनि, सही सही। तव्हांखे उनजो सॼो माना जेको आहे उन में निचोड़ लिखिबो। तव्हां मतिलबु उहो किताब ठाही न आहे अञा? न किताब त हले थो पर माना उहो अञा पब्लिश थींदो न। बाक़ी किताब लिखियो त आहे, कुझु लिखूं था कुझु, छो त पुराणी यादियूं आहिनि कलेक्शन कुझु जी जी सही फिगर आहिनि। जीअं साईं जन चयो त शेख आया साहिब अॼु न आहे, हा हा इंसान कुझु इंसान शयूं जो अहिड़ियूं थींदियूं, हा। हे रगूं जेके आहिनि कॾहिं कॾहिं स्लिप थी थियूं वञनि कंहिं बि हवाले खां। हा, सही। हाणे हिते वरी दलील बादी न शुरू कबी हा हा त साईं जन पाण ई चयो त न अॼु आहे, हा हा पर हाली त तस्दीक माना करणु ज़रूरी आहे न साईं, वरी प्रोग्राम ॾिसनि था माण्हू। हाली साईं हिकिड़ो डायरेक्ट लाइव प्रोग्राम ते हाली त मूंखे धचको पहुतो न। साईं जन जेको आहे हाणे हिकिड़ो लफ़्ज़ चयो त माना अॼु न आहे, हा पर मुंहिंजो जेको आहे घरे घरे इमेज ख़राबु थिए पियो, हा पर यकदमि जेको आहे तव्हां बची करेक्शन वियो न करे साईं। थो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन में वरी कॉन्फिडेंस जी ॻाल्हि हुई न, मां केॾे कॉन्फिडेंस सां चयो ऐं तव्हां थोरा ईअं परेशान थी वियो। न सो तव्हांजी कॉन्फिडेंस लेवल खे वरी असां बहाल कयोसीं। साईं हो त मुंहुं में आहे तूं मतिलबु तुंहिंजो ई तोखे लॻे, पर ईअं बि थी माण्हू- थी सघे साईं जेको आहे हाणे सही माण्हू हुजे कंफर्म पंहिंजे करणु चाहियो पियो तव्हां वाकई माना सही माना में सफ़ा सहमत आहियो हिन तारीख़ ते या न आहियो। न, तव्हां मां चयो न आहे त तव्हां वरी हुन में तव्हां वरी चयो हा पोइ ठीकु आहे न हूंदी। न इंसान आहे मेन हाँ, मेक हाँ, हाँ, मिस्टेक्स। बिल्कुल बिल्कुल मां जो थी सघे थो त असां इंसान निंड में हूंदो आहे सही सही त पोइ 23 नज़र आया हुजनि 2 नज़र आया हुजनि, ईअं बि थींदो हाँ, हाँ, आहे। बिल्कुल। या हाणे हिते जीअं रोशनी आहे हिकिड़ा 2 ॿिटा असां लफ़्ज़ आहिनि। मेज़बान करे ईअं पक कंदा आहियूं पोइ अॻिले खे बुलाए छॾींदा आहियूं। हा पर इहो त असां धोखे में चवंदा सही 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 हा, हिकु नंढड़ी साई वठूं था हिननि टैकनि ते पोइ मोटी अचूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, जेके असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया, बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त नाज़रीन, प्रोग्राम बिल्कुलु। आहे। सो वञो केॾांहुं बि न, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे अॼु जूं मतिलबु कल्ह ख़बरूं ताज़ियूं जेकी रोज़ानी डिजिटल अख़बार छपियूं आहिनि, जेकी अपडेट्स आहिनि, कल्ह सोशल मीडिया ते बि तव्हां ॾिठो पए पर उन्हनि जो फॉलो पे ते छपिजी वियो आहे। डिजिटल अख़बार जेका कराची हैदराबाद सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। अॼु अंगारे जो ॾींहुं आहे 2 मार्च 2021 बमुताबिक़ 17 रजबुल मुरजब 1442 हिजरी। सिफ़ा हिन अख़बार जा 8 आहिनि ऐं क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे। जेका लीड ख़बर आहे उहा सेनेट जे हवाले सां लॻल आहे अॼोके अख़बार में, त सेनेट जी चूंड ॻुझी वोटिंग ज़रिए थींदी, हुकूमती दरख़्वास्त रद्द, सुप्रीम कोर्ट पंहिंजी राय ॾेई छॾी। इन खां सवाइ साईं करीम बख़्श कबूल ऐं शहरियार शर पारां वाउडा ऐं सैफुल्ला आबड़े खे वोट न ॾियण जो ऐलान। PTI अॻवाननि पारां 3 मेंबरनि जे गुम थी वञण जो ख़दशो, ऐं आसिफ ज़रदारी ऐं फवाद चौधरी नाअहलीअ बाबति स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन खां राय तलब। इन खां सवाइ कल्ह सिंध असेंबली में गोड़ थियो, उहो बि तव्हां ॾिठो पए। अॼु इहा ख़बर आहे इन हवाले सां त ॾिसी ॿुधायो त हलीम आदिल सुतल त न आहे, मच्छर खाई रहिया अथसि या न सिंध असेंबली में गोड़ इन मामले ते। ऐं इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि, कोरोना वायरस वधीक 36 माण्हुनि खां हयाती खसे वरिती, 1392 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तारीख़ी करार ॾेई छॾियो आहे, ऐं क़ौम ॼाणे थी त शफ़ाफ़ियत जे मामले ते केरु किथे बीठल आहे। मुख़ालिफ़ पुराणो ऐं मेरिट जी लताड़ वारो पाकिस्तान चाहे थी, शबली फराज़ इहो चवे थो। ऐं हुकूमती वफ़द जी चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात थी आहे। ऐं इन खां सवाइ ॿी ख़बर आहे त MQM पीपल्स पार्टी आछ रद्द करे छॾी आहे। शोबिस जे पेज ते जेके निकाह पाण विझूं था त ॾाढी सुठी ख़बर इहा आहे त जलाल चांडियो खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद में तक़रीब जो ऐलान थियो आहे। सकाफ़त खाते तरफ़ां मुमताज़ मिर्ज़ा हाल में तक़रीब जो इतमाम कयो वेंदो। भलोड़ फनकारनि खे दावत आहे, जंहिंमें ताज मस्तानी, दिलबर जलाल, जिगर जलाल, दादलो सोलंगी, शरीफ़ नायच ऐं ॿिया शरीक थींदा। इन खां पोइ ॿी ख़बर बि ॾाढी सुठी आहे, उहा इहा आहे त दिलि जे सचनि माण्हुनि सां दोस्ती मुंहिंजी कमज़ोरी आहे। हीउ मां नथो चवां, अदाकारा रेशम थी चए।
चवे पई त जिन माण्हुनि पंहिंजी ज़िंदगीअ खे उलझन हवाले कयो उन्हनि खां मूंखे बेज़ारी थींदी आहे ऐं जेकी सुठा माण्हू हूंदा आहिनि दिलि जा साफ़ सुथरा हूंदा आहिनि उन्हनि सां मुंहिंजी दोस्ती पाण ई थी वेंदी आहे, इहा मुंहिंजी कमज़ोरी आहे। ऐं शहज़ूर ऐं आउं हिक ॿिए जे तारीख़ी वेझो अची विया आहियूं। सदफ़ कमल इहो चवे पई, हा भुटो न आहे। सो अॼोकी अख़बार में क्रिकेट जूं ख़बरूं बि कुझु आहिनि ऐं शोबिज़ जूं ख़बरूं तव्हांखे कुझु ॿुधायूंसीं, आलमी ख़बरूं बि आहिनि ऐं इन खां सवाइ ज़राअत जूं ख़बरूं बि अॼोके प्रोग्राम जो जेके अख़बार जो हिसो आहिनि जेकी प्रोग्राम जो हिसो कयोसीं। ऐं इन खां सवाइ सुठा आर्टिकल बि रोज़ानी जी अख़बार में लॻंदा आहिनि, उहे आर्टिकल्स बि पढ़णु घुरिजनि ज़िंदगीअ खे सुठी दॻ ते ऐं सुठे रस्ते ते हलण जे लाइ। समूरा जेकी बि असांजा लेखक आहिनि उहे असांखे मशवरा ॾींदा आहिनि, उहे मशवरा आर्टिकल्स जे मार्फत ईंदा आहिनि, उहे तव्हां असांखे पढ़णु घुरिजनि। हाणे पाण खे छा करणु घुरिजे, हाणे कुझु सुठो कलाम ॿुधूं, सदफ़ छा कयूं? बिल्कुलु बिल्कुलु, मां बि काफ़ी इहो सोचां पई त एतिरी ज़बरदस्त एतिरा ख़ूबसूरत ट्रैक आहिनि त को न को गानो ॿुधणु घुरिजे। साहब कलाम हिकिड़ो तव्हांखे ॿुधायूं, छा ख़्यालु आहे तव्हांजो? ईअं न? हा बिल्कुलु, वाह वाह, कयो जी बिल्कुलु। जागीरानी साहब इहो हिकिड़ो स्पेशली मुंहिंजो कज़न बि आहे, उन जी फरमाइश आहे, इहा सिलेक्शन उन जी आहे वली दाऊद पुटे जी। अच्छा अच्छा, इहो वाह वाह ॿुधायूं था सिंधी में। वाह 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 वाह। हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का, हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का। घरियो पियो अंदर आओ, घरियो पियो अंदर आ यार, मिड़े पिया हलूं अलामो, मिड़े पिया जियूं पिया। हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का, हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का। अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु। रखी यार यारी हो करे वियो जुदाई, रखी यार यारी करे वियो जुदाई। असां पोइ बि देखे हो, असां पोइ बि देखे यार दुआऊं ॾियूं था। हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का, हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का। घरियो पियो अंदर आओ, घरियो पियो अंदर आ यार, मिड़े पिया हलूं अलामो, मिड़े पिया जियूं पिया। हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का। अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु। भजन ऐं परावन जा आहिनि एॾा ॾुख अंदर में, भजन ऐं परावन जा आहिनि एॾा ॾुख अंदर में। कया ॻाल्हि कहिड़ी हो, कया ॻाल्हि कहिड़ी यार, रुसी प्यार सो अलावो, रुसी प्यार सो पिया। हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का, हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का। घरियो पियो अंदर आओ, घरियो पियो अंदर आ यार, मिड़े पिया हलूं अलावो, मिड़े पिया जियूं पिया। हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का, हुजे हिक बीमारी त दवा बि वठूं का। अल्लाह
सजाजे दराणी वाह 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 हुजे हिक बीमारी तो दवा भी वठूं का अंदर पियो गरियो आहे यार मिड़े ई था जियूं का सागर शाह जी ख़ूबसूरत शाइरी बिल्कुलु ऐं सजाजे दराणी साहिब जी आवाज़ में ॿुधीसीं ॾाढो मज़ो आयो लुत्फ़ वरितोसीं शाइरीअ सां भला शगुफ़ आहे ढक्कण साहिब तव्हांखे शाइरी ॿुधो था लिखो था शाइरी ॿुधंदा आहियूं लिखण जो कॾहिं थियो सायो लिखण जो बि या इहो इश्क लॻो ई कोन न इश्क खां ख़ाली इंसान त आहे कोन न पोइ इहो चवंदा आहिनि इश्क जॾहिं सफ़ा ईअं माना चोट ते चढ़ी वञे त पोइ वरी शाइर जो जनमु थींदो आहे हिकिड़े हा न मक़सदु कुझु कुझु त माना ज़ाहिर आहे को असर त थियो आहे पोइ लिखण में शाइरी थोरी घणी माना हा हा पोइ शिल्प थिया आहियूं किथे न किथे सही सही हा पर माना जीअं सफ़ा हो जनून हुजे उहो न आहे उहो जेको आहे आशिक़ गुज़ार पिया को वेह ॾिसी वसण घणो उहा शइ न आहे अच्छा अच्छा मूड मिज़ाज मुताबिक़ कॾहिं कॾहिं माना का शइ लिखी वठो था इंसान आहे इंसान खां हर शइ माना थी वञे सही 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 हर मरहले मां गुज़रे थो जेकॾहिं को ईअं चवे त न हीउ मां न कयो आहे जीअं कंहिंखे चइबो आहे त को कलाम ॿुधाए त उहो मजमूअ में या महफ़िल में न ॿुधाए सघंदो आहे सबबु कहिड़ो बि आहे हा 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 पर पंहिंजे लेखे माना जेको बि हूंदो आहे न हा 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 गुनगुनाईंदो आहे माना कुझु न कुझु ॿोलींदो आहे अच्छा तव्हां पंहिंजे लिखी भला जुंगारींदा आहियो कॾहिं हा न असां हुन इश्कारी ॻाल्हि तव्हां कई हा हा त असां हूअं कॾहिं कॾहिं को कलाम को दिलि खे लॻंदो आहे ज़हन खे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हू कैफ़ियत में अहिड़ी में अची वेंदो आहे जो पाण ई जुंगारींदो आहे इहो हिकिड़ो कलाम जेको छा आहे असांजो सौटो जी साईं पंहिंजो नौजवान हो मुंहिंजे ख़्याल में 32 साल में अच्छा अच्छा पोइ उनजो जेको आहे डेथ थी वियो ओहो पोइ उन खां पोइ हिकिड़ो कलाम हुयो मैडम में हुमेरा चना जो अच्छा उहो कलाम जॾहिं असां चवंदा आहियूं रहंदा आहियूं ओहो या साथ छॾे वै रोले रहण साथ छॾे वए तूं रोले इहो कलाम मां चई न सघंदो आहियां अच्छा अच्छा ओहो हो माना हुन सां तव्हांजी एॾी मुनसियत मोहबत दिलि लॻी हुई वेझड़ाई सोटो नंढे लाको वीचारो गॾु रहियो अच्छा ऐं उमिरि बि 32 साल ओहो नौजवानी फू जवानी में शादी कीअं अञा हुनखे माना औलाद बि न थी शादी खे 2 साल थिया ओहो हो माना इहो रिसेंटली वाक़ियो आहे माना हाणे जो आहे हिनखे 2018 में हिनखे काफ़ी टाइम थियो आहे माना 2 2 2.5 साल न मथे सही मतिलबु हिन में 6-7 साल थिया अच्छा 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 सही सही पर हिकिड़ो पंहिंजनि जो हिकिड़ो घाव थिए थो वढ ॾेई थो वञे विछोड़ो माना पुराणियूं यादूं कचहरियूं मेल मिलाप सही वरी मैडम जेको आहे हुनखे जंहिं अंदाज़ में ॻायो आहे पोइ हाणे कंहिंखे उहो कलाम घटि वणंदो हूंदो कंहिंखे न असुल साईं कलाम जो जेको तालुक आहे उहो कैफ़ियत सां घणो आहे जंहिं मूड में तव्हां हूंदो न पोइ फ़नकार भले कहिड़ो बि हुजे उन वक़्तु तव्हांजो जेको दिलि जो माहौल हूंदो उन हिसाब सां जेके लफ़्ज़ तव्हां ॿुधंदव त उहे तव्हांखे लॻंदा अची दिलि ते दिमाग़ ते कलाम आहे हूअं त हाणे कलाम सिंधी ॿिया बि पुराणा बहितरीन आहिनि उर्दू बि आहिनि सिंधी बि आहिनि ऐं सराइकी बि कलाम जेको आहे सुठा आहिनि पर इहो कलाम जॾहिं मां ॿुधंदो आहियां रेडियो में या टीवीअ में त यकीन कयो त माना मां पाण लफ़्ज़ हिकिड़ो कढण त मूंखे माना ॼण रोअण अची वेंदो आहे बर्दाश्त न करे सघंदो आहियां पोइ छाजे करे मतिलबु मेन शइ त इहा ई आहे ऐं हुनजो वरी मिठास बि अहिड़ो आहे उहो ॼण दिलि ते चिटिजी वियो आहे मैडम जो जेको अंदाज़ जेको आहे न सही माना ओवरऑल जेकॾहिं ॾिसिजे त तव्हां कंहिं हिकिड़े फ़नकार खे न ॿुधंदा आहियो जेको बि दिलि खे वणे जंहिंजो बि आवाज़ तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त इंसानु जेको पैदा थिए थो ख़राबु केरु कोन्हे सही ठीकु आहे असां हिकिड़े खे माना हिकिड़ो फाइनल करे वेही रहूं सही ऐं वरी सुभाणे उन लाइ माना असां मुखालफ़त में अचूं त इहो माना सुठो न आहे सुभाणे थी सघे मिसाल मां अॼु तव्हांजी मुखालफ़त कयां सुभाणे वरी तव्हां जहिड़ो किरदारु अचे साम्हूं जो मजबूर थी मां तव्हांजी हकारी हुन में अचां सही सही या जंहिंजी तव्हां मुखालफ़त कयो था कंहिं ॾींहुं वरी उन में कमु पइजी वञे थिए थो न चवंदा आहिनि कमु कख में पवंदो आहे हीउ त इंसानु आहे न वरी वरी उन अॻियां वञी करे हुनखे चवणु माना हिकिड़ी शर्मसारी जो माहौल पैदा थींदो मुंहिंजो वरी हिकिड़ो पंहिंजो ज़ाती पोइ हाणे हुनखे तव्हां कोल चओ एक्सपीरियंस चओ त मां थो चवां त अलाह ताला जी काइनात जेका बि आहे हेठि मथे हर शइ हिक ॿिए सां जुड़ियल आहे हर शइ हीअ टेबल बि जुड़ियल आहे हीअ तव्हांजी क्रीम हे गुलदान पिया आहिनि हे बल्ब आहिनि हे म्यूज़िक आहे हीअ सिंगर आहे पोइ असांजो नंढिड़ो नालो जेको बि तव्हां चओ जेको बि कयो सही हीअ सुपर सेट पियो आहे चेयर्स पिया आहिनि माना हिक ॿिए सां अलाह ताला जी जेका बि तकलीफ़ आहे न मादी हुजे गैर मादी हुजे उहा हिक ॿिए सां जुड़ियल आहे असां कंहिंखे बि न पोइ करे सघूं था न अॻिते न कंहिंखे घटि न कंहिंखे वधि
हर शइ जी पंहिंजी जेको आहे हिकिड़ी माना इम्पोर्टेंस आहे। माना जीअं वॾा चवंदा आहिनि त हर गुल जी ख़ुशबू भला पंहिंजी आहे, पंहिंजी ईअं न आहे त गुलाब जो गुल आहे त पोइ उहो ई वॾो गुल सुठो गुल आहे, कॾहिं कॾहिं त मोती राबेल में बि ख़ुशबू हूंदी आहे, कमाल आहे, माण्हुनि जी पसंदीदा इहे हर कंहिंजी माना पंहिंजी पंहिंजी माना अहमियत आहे। भला नसुर में हाणे छा मौज़ू रखिया अथव अॼुकल्ह लिखण जा, ख़ासि तौर ते जेके वार्ताऊं थियनि थियूं समाज जा अक्सर चिठियूं था, इहो बि लिखूं था। अच्छा, हा इहे बि लिखूं था माना, पर हाणे ख़ासि मुंहिंजो फोकस जेको आहे माना ये किताब टे मां तव्हांखे जेके ॿुधाइण कोशिशि कयां थो, हिकिड़ो दिलि में ख़्यालु थियो आहे। भला हाणे असां जेको आहे हाणे ईअं न आहे त वरी ॿियनि जी ॻाल्हि ॿुधी असां पंहिंजे मौक़िफ़ सां हटी वञूं। सही सही न, इहो बि वरी इंसान जो माना बुर्दबारी न आहे त माना ॿिए जी ॻाल्हि ॿुधी या पॉज़िटिव आहे त माण्हू अमल कंदो, सही, पर अमल करण जो मतिलबु इहो न आहे त असां पंहिंजी शइ जेका जो नक्शो जेको चिटियो आहे उनखे असां छॾियूं न। हाणे इहो मुंहिंजो आहे कुझु ॿ टे किताब तव्हांखे हिकिड़ो सफ़रनामो जेको जतियालनि खां जोहर, हाणे जतियाल ज़ात आहे, तव्हां यकीनन ॿुधी हूंदी, बिल्कुलु ॿुधी आहे, यानी दिल्ली लाड़काने में बि आहे, हूअं त हाणे सॼी सिंध में मुख़्तलिफ़ ज़ातियूं आहिनि। असांजे कुर्बान अली जतियाल अॻे रेडियो ते मां लिखंदो डॉक्टर कुर्बान जतियाल फुलजी स्टेशन खां साईं, उन वक़्तु डॉक्टर ॿियो हिसबाणी ज़ुल्फ़कार ऐं फरमाश मां बि लिखंदुमि। अच्छा, ज़ुल्फ़कार हिसबाणी त रेडियो जो कंपेयर रहियो, ज़ुल्फ़कार हिसबाणी जी असां जेको आहे दावत बि कई, साईं मीर मोहम्मद लंजार साहिबु हूंदो तॾहिं प्रोड्यूसर, माना रेडियो जा वॾा तव्हां बि पुराणा लिखारी आहियो न? बिल्कुलु, 1900 माना स्टूडेंटशिप खां वठी। सही सही, जतियाल साहिब ॾाढा ख़त ईंदा हुआ, पोस्ट कार्ड जतियाल साहिब जो माना हर प्रोग्राम में नालो हूंदो, जतियाल साहिब जो इहो प्रोग्राम हूंदो, इवन एतिरे क़दुरु जो ईरान जो प्रोग्राम हलंदो राति जो 8:30 बजे, माना हिकिड़ो पाकिस्तानी गानो, ॿियो इंडिया जो। अच्छा अच्छा, इंडिया ते प्रोग्राम ओॾे बि माना लिखंदासीं। सही सही, पर टॉप ते माना इहो जतियाल साहिबु कुर्बान जतियाल डॉक्टर ऐं पंहिंजो ज़ुल्फ़कार हिसबाणी, पोइ उन वरी हिकिड़ी ड्रामेटिक सोसाइटी ठाही मेयर में। सही सही सही, ऐं त ऑल लिसनर्स क्लब बि पंहिंजो हा ठाहियो, उहो वरी कोटड़ी में आया। सही, ठीकु आहे न, वरी डॉक्टर साहिबु त तमामु माना ॿुधायो त माना इहे 2 माण्हू टॉप ते हूंदा, मरूम ॿियो 60 मेल खां बि उन ते असांखे ज़हन में अञा गुंजे थो, 60 मेल खां बि कोई बोज़दार हो लाइक, इहा पुराणी ॻाल्हि 1975 74 आहे दौर जी, लाड़काणे खां सीमा बाज़ी फिरदौस शाही फिरदौस ऐं लिखंदा ॾाढो माना लिखंदा। अॻ में छा त ॿियो उस्ताद असदुल्ला दल, अदल, हेॾो वरी जरवार खां बेवस बख्श अली मिंगरा, जरवार मोरी खां बि, जरवार मोरी खां बि, इहे वॾा पुराणा खख लिसनर जीअं चऊं। उन वक़्तु छा हुओ ॿी एंटरटेनमेंट हुई कान, सिर्फ़ु 2 शयूं, हिकिड़ो रेडियो ऐं ॿियो सिनेमा। सही सही, ॿी का शइ त न हूंदी। अञा हिकिड़ो अमरा विसारियो अथव किरड़ फ़कीर ख़ासि के लिए नूर मुहम्मद ख़ासि के लिए, इहो पुराणो लिसनर अथव साईं। त इहे माना हाणे त छा आहे त तव्हांखे इलाही एंटरटेनमेंट एतिरी थी वई जो तव्हां माना सभु नथा ॾेई सघो, ऐं उन वक़्तु जेको आहे इहे 2 शयूं हूंदियूं। छा फीलिंग हूंदी तव्हां जॾहिं ख़त तव्हांजो पढ़ियो वेंदो प्रोग्राम में त ख़ुशी? अब्दुल करीम ढक्कण साहिबु ख़त लिखियो आहे साईं, ख़त तव्हां यकीन कयो त पहिरीं ॻाल्हि त जेको टपाली हूंदो न उनखे असां जेको आहे पोस्ट मास्टर त वॾी ॻाल्हि आहे, पर ईअं माना जेको डिस्ट्रीब्यूटर, पोइ असां उनजे जेको आहे इंतज़ार में हूंदा हुआसीं अचे त ख़त ॾियूं, या वरी ख़त लिखण बि तॾहिं रवाज तव्हांखे ख़बर केॾो हूंदो त कार्ड हूंदो, विज़िटिंग कार्ड 10 पैसे मिलंदो, ऐं ॿियो लिफ़ाफ़ो 4 आने। पोइ उन में असां वेंदा हुआसीं दुकाननि ते, सुठो शेर लिखियल हुजे जंहिं पेड ते, उहो जाचींदा वधंदा हुआ। तव्हां यकीन कयो 3 ॾींहं माना हाणे बाड्र ऐं असांजो ॻोठु माना जेको आहे बाड्र आहे नेक्स्ट, वरी त ख़ैर मां जतियाल जेको आहे, जीअं माण्हू तालीम जे हिसाब सां अॻिते वधंदो आहे, पढ़ूं कुझु कीअं, त हाणे ॾोकिरी ऐं नसराबाद असांखां 8-9 किलोमीटर आहे, तॾहिं सवारी का कान्हे एतिरी। सही, हिकिड़ो मोटर हलंदो माना उहो बि ॾींहं में 2 दफ़ा, हिकिड़ो सुबुह जो ॿियो शाम जो। सही, ऐं मंझंदि जो कमु पए त माण्हू काॾे वञे। सही, पोइ पंधु वेंदासीं। सही, बाड्र में जेकॾहिं मिसाल सुठो न मिलियो न मिसाल पेड त ओॾे पंधु वेंदासीं, शाइरी में त हुन में शेर सुठा हुजनि। सही सही, जेके विच में लिखियल हूंदा, वरी हुन में हिकिड़ो शेर हूंदो पुराणो मशहूरु आहे, तव्हांखे बि ख़बर हूंदी, नदी खे बि ख़बर हूंदी, इहो हलियो वञे लिफ़ाफ़ा हलियो वञे लिफ़ाफ़ा तिखी तार खां वठी आ जवाब पंहिंजे पुनल यार खां, माना अहिड़ा माना शेर हूंदा, या हलियो वञ लिफ़ाफ़ा शताब वांगुरु बाज़ वांगुरु। हिकिड़ो ॿियो हूंदो, वञ लिफ़ाफ़ा ॿोलींदो तोखे न कोई खोलींदो,
ऐं पढ़ंदड़ खां सवाइ जेको बि खोलींदो उनखे रब रोलींदो इहे माना उन मज़ो ईंदो। सही सही माना ख़त लिखण में वरी ख़त जो जेको इंतज़ारु जेको हूंदो न उहो वॾो हुयो कमु। तव्हां यकीन कयो उन वक़्तु माना मां तव्हांखे अर्ज़ु कयो त जेको पोस्टार हूंदो न त असां उनजी बाक़ाइदे ख़िदमत कंदा हुआसीं। टिंड वाली चओ। सही सही। अब हाणे तव्हांजी बि ख़िदमत कयूं इहे साई वठूं पोइ वरी मोटी था अचूं इन विच में वरी चांहि चुकी पाणी बाणी वरी पाण रिफ्रेश थियूं। तव्हां बि जेको प्रोग्राम ॾिसो था चिताए करे असांजो तव्हांजी वरी महिरबानी आहे। तव्हां बि गिलास पाणीअ जो पीओ। पाणी पीअणु सिहत लाइ इंतिहाई लाज़मी आहे छो त डॉक्टर बि चवंदा आहिनि त ॾींहं में 8 गिलास पाणीअ जा ज़रूरु पीजनि। सो तव्हांखे पाणी हुजण लॻी आहे ईअं न वठो पर पंहिंजे प्यारे अंदाज़ में हिकिड़ी साई। नाज़रीन वक्त ते हिकु नंढे कमर्शियल ब्रेक जो हलंदासीं। ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। बलोच ॿाहिरनि जो अॼु ॾींहुं आहे सकाफ़ती ॾींहुं आहे। उन ॾींहं जे हवाले सां पाण कचहरी कयूं पिया। साजिद हैदरानी साहिब ॾाढा सुठा कलाम बलोची में ॿुधाया। साजिद हैदरानी साहिब सां कचहरी कयूं था। अॼु भला बलोची कल्चर डे आहे छा मसरूफ़ियत आहे तव्हांजी बि ऐं लियारी वारे पासे जे प्रोग्राम थींदा अॼु न? ज़बरदस्त प्रोग्राम थींदा आहिनि लियारी में। लियारी खां ॿाहिरि बि बलोच कल्चर डे मुंहिंजा ॿार दोस्त जेका बि आहिनि उहो ॾिसंदा आहिनि बसि टोपियूं अजरक ऐं बलोची ड्रेस पाए करे वेंदा आहिनि। ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। घरनि में तव्हांजी छा तयारियूं हूंदियूं आहिनि? मिठाई वग़ैरह तयारु थींदी आहे ॿारनि जे लाइ वॾनि जे लाइ? हा मिठाई तयारु थींदी आहे ऐं कचहरी बि लॻंदी आहे दोस्तनि जी यारनि जी। लियारी में ॾाढो ज़बरदस्त माना इवेंट थींदा आहिनि। माना ईद जो ॾींहुं आहे न ॼणो? तक़रीबन लॻे थो माना सभई बलोच ॿाहिरि गॾिजी थी ईद जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। मां बाक़ी में कुझु कॾहिं कॾहिं ईअं मूंखे लॻंदो आहे असां ईद जे ॾींहं खां वधीक असां इन्हनि ॾींहंनि खे वधीक सुठे तरीक़े सां सेलिब्रेशन कंदा आहियूं। ॿाहिरि घुमणु फिरणु वेहणु इन्हनि जे ॾींहंनि ते असां इलाही मसरूफ़ थी वेंदा आहियूं पर हिननि ॾींहंनि खे असां फुल इंजॉय कंदा आहियूं बिल्कुलु रिफ्रेश हूंदा आहियूं। असां वटि मामा आरिफ बलोच बि आहे उनखे बि तव्हां मुबारक ॾेई सघो था। मामा आरिफ बलोच खे मां पंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराई सां यूसुफ सेवड़ो बलोच असांजो वेठो आहे। बलोच जे हा बिल्कुलु एडिटर असांजो साथी। बिल्कुलु तव्हां सभिनि खे जेके बि बलोच आहिनि असांजी टीम में हिन वक़्तु कमु कनि था उन सभिनि खे अॼु बलोच डे मुबारक। हेॾो उस्ताद मोहरम नाज़ बि अथव। मोहरम नाज़ खे टेस्ट डे अॼु तव्हां बलोचनि जे विच में आहियो। सलमान बलोच असांजो डीओपी दोस्त उनखे मुबारक। सभिनी बलोचनि खे मुबारक ख़ासि तौर ते तव्हां ऐं असांखे मुबारक। पर हाणे इहो ॿुधायो त अॼु मुख्य तक़रीब हेॾे पोर्ट ग्रेंड ते थींदी ओॾे बि तव्हांजी तयारी आहे न? होॾे बि सर आहे शाम जो तयारी आहे राति जो बिल्कुलु। एॾे सुठा नाले वारा फनकार बि अचनि पिया। 28 फेब ते मां मली सिटी में हुयुसि प्रोग्राम में। अच्छा कल्चर डे जे हवाले खां हुते वॾो ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हुयो। सही हुते अटेंड कयासीं। सही सो हिन ॾींहंनि जे हवाले सां ख़ासि के गीत वग़ैरह रिकॉर्ड करायो था फनकार या? हा सर बिल्कुलु स्पेशली जेको आहे न गीत रिकॉर्ड करायूं था बलोची कल्चर डे त सिंधी कल्चर डे ईंदो आहे त आउं ॾिसंदो आहियां त सभई सिंधी फनकार असांजा भरपूर तयारीअ सां हिकु हिकु गीत पंहिंजो ज़रूरु ॾींदा आहिनि माना हिसो ॻंढींदा आहिनि सकाफ़त। बलोची जेकी फनकार आहिनि उहे पंहिंजो किरदारु तयारी कंदा आहिनि ऐं पंहिंजे हिसाब सां परफॉर्म बि कंदा आहिनि प्रोग्रामनि में ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे। सही ढकण साहिब छा था सम्झो सकाफ़ती ॾींहं मल्हाइण सां पंहिंजी सकाफ़त खे हथी मिले थी उजागर थिए थी या इन ॾींहं खे कीअं सेलिब्रेट कयूं? सिर्फ़ु इहो पाण लिबास पाए सेलिब्रेट करणु आहे या कुझु ॿियो बि अहिड़ो तारीख़ी कमु कजे? हिकु बार त जेको असां अजरक बि नालो इस्तेमालु कयूं था टोपी बि त हिकु त उनजो मान बि रखिणो आहे। सही ऐं ॿियो वरी इहो हिकिड़ो बिज़नेस खे बि वधाइणो आहे छो त तव्हां इहो जंहिं बि कयो आहे सही बहरहाल हिकु सुठो अमल आहे त हाणे उन खां पोइ तव्हां ॾिसो त केतिरी जेको आहे प्रोडक्शन थी आहे अजरक जी ऐं टोपीअ जी प्लस वरी माण्हू कपिड़ा वरी ॿिया बि वठणु शुरू कयो आहे बाबा हे सुबुह पाईंदुसि अजरक वारो वॻो वरी शाम जो वरी टोपीअ सां वरी वाइट कलर में या ॿिए कलर में या वरी इहे खणी चऊं सदफ़ त पाण जेके सकाफ़ती वॻा आहिनि या उहे ॾाढा हेवी हूंदा आहिनि बर्थ भरियल गगा ऐं इहे अलाए छा त उन में वरी ईअं थींदो आहे त असांजी औरतूं हूअं पाइण खां कीबाईंदियूं आहिनि त माण्हू छा चवंदा हाणे माना शहर में रहूं था पर इन ॾींहं ते मख़सूसु ॾींहं ते घटि में घटि सभई इहो ई लिबास पाईंदा आहिनि ऐं फ़ख़ुरु महसूसु कंदा आहिनि पंहिंजी सकाफ़त खे ॿीहर रिवाइज़ कंदा आहिनि। हाणे इन में हूअं त इहो गिफ्टूं जेके असांजा ॿार रहनि था कंहिं बि हाणे क़ौम चाहे बलोच उनजो पंहिंजो ॾींहुं जेकॾहिं आहे सिंधी जो जेकॾहिं आहे पंहिंजो ॾींहुं बेदरक वारो त ॿाहिरि जेको आहे अॻ में तव्हां वधि में कंहिं यार दोस्त खे गिफ्ट ॾींदा हूंदो हाणे ॿाहिरि बि जेको आहे न
उॾहें बि जेको आहे एक्सपोर्ट केतिरो थिए माना उहो वॾो बैलेंस आहे उते बि टोपी अजरक की गिफ्ट ॾियनि था हाणे कंपलसरी माना जीअं यूनिफॉर्म हूंदी आहे वञे थो त उनखे इहो ई प्रेजेंट मिलंदो आहे सो हाणे हिकिड़ो कलाम ॿुधूं भला हा हिकिड़ो कोई आख़िरी क्वेश्चन कयां जेके आख़िरी जेको आहे सो ब्रेक आहे क्वेश्चन अच्छा, तव्हां ठीकु। करे वठो भले जेकॾहिं अथव त हा या कलाम खां पोइ वरी उनखे चलो चलो इहो ठीकु आहे कलाम पहिरियां ॿुधूं था पोइ मां मुंहिंजो हिकिड़ो नंढो ई दानी सवाल साहिब आहे हिकिड़ो सुठो करे कलाम ॿुधायो वठंदासीं, साईं। बिल्कुलु। ही जागाणी साहब स्पेशली असांजो मामा आरिफ बलोच जेको आहे जी, 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 न जी। स्पेशली उन जी फरमाइश आहे वाह, वाह, वाह। त उन जी फरमाइश ते तव्हांखे इहो मां कलाम ॿुधायां वाह 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 कयो भाई। हो तो सोरे अनारे दानगे तो यके मनी दूरी दानगे तो तेरे तई नामा गुशान अल्ली दूषी तरह सी रागिस्ता दिल मनी बुरता कई रंगा 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 हो माशाल्लाह बेबातई सूरता चमे मलकी मस्कता टिके वता स्याए बिजा हो तो सोरे अनारे दान के तो यके मनी दूर दान के तो टिके वता स्याए बिजा दूषी तरह सी रागिस्ता दिल मनी बुरता कई रंगा दिल मनी बुरता कई रंगा हो तो सोरे अनारे दान के तो यके मनी दूर दान के तो टिके वता स्याए बेजा दूषी तरह सी रागिस्ता दिल मनी बुरता कई रंगा दिल मनी बुरता कई रंगा हो माशाल्लाह बेबातई सूरता चमे मलकी मस्कता टिके वता जाए बेजा दूषी तरह सी रागिस्ता दिल मनी बुरता कई रंगा दिल मनी बुरता कई रंगा चूवशे ती जमे शारग चूवशे ती जुल्फे रंदग चूवशे ती गिरे निंदग दूषी तरह सी रागिस्ता दिल मनी बुरता कई रंगा दिल मनी बुरता कई रंगा दूषी तरह सी रागिस्ता दिल मनी बुरता कई रंगा दिल मनी बुरता कई रंगा चूवशे ती जमे शारग चूवशे ती जुल्फे रंदग चूवशे ती गिरे नंदग दूषी तरह सी रागिस्ता दिल मनी बुरता कई रंगा दिल मनी बुरता कई रंगा वाह साईं दिल में जबरदस्त बुरत साईं वाह वाह खूबसूरत खूबसूरत ॾाढो सुठो कलाम
अच्छा ढकण साहब का जेको मुंहिंजो हिकिड़ो क्वेश्चन रहिजी वियो मां उहो करे सघां थी जेकॾहिं टाइम आहे त टाइम घटि आहे पर पुछा थोरो नंढो नंढो शॉट आहे ढकण साहब मूंखे इहो ॿुधाइजो पहिरियां जे माहौल में हिन वक़्तु जेको माहौल गुज़रे थो कुझु तब्दीली तव्हांजे नज़रुनि में आहे कुझु फ़र्क़ु आयो आहे न फ़र्क़ु त आयो आहे हिन में मेन शइ जेका आहे न जी त हाणे हूअं त हिन जिदत जे हिसाब सां सहूलियतूं वधीक आहिनि ऐं माण्हू जेको आहे थोरा सुस्त बि थी पिया आहिनि ऐं टी ॻाल्हि त माण्हू थोरो अदब वारो हिसाब थोरो घटिजी वियो आहे पोइ शायदि उहो सम्झायो बि हिकिड़ो हिन में मर्दनि तौर जो हिसो आहे सही 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 त इहो असां अर्ज़ु कंदासीं बाबा जेको आहे घटि में घटि जेको अदब खे तव्हां न छॾियो मॉडर्न दौर हुजे या पुराणो दौर हुजे सुकून ख़तम थी वियो आहे बेचैनियूं इलाही वधी वियूं आहिनि सही सही माना इहे शयूं आहिनि माना ॿियो हाणे हिन में ख़ासि माना ॿी तब्दीली न आहे बाक़ी इंसान वक़्त सां अॻिते वधे थो बाक़ी हुकूमत बि तब्दीली हर शइ पसंदि आहे हुकूमत तब्दीली साथी आहे बिल्कुलु तव्हांजो हाणे हर कंहिं ख़बर अब्दुल करीम ढकण साहब तव्हांजी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में ॾाढी ख़ुशी थी ऐं वेंदे वेंदे वरी तव्हांखे ख़ूबसूरतीअ जा जेकी बि असां वटि मशवरा आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं उन्हनि सलाहनि मां हिकिड़ी सलाह इहा आहे त ए ब्यूटी क्रीम इस्तेमालु कयो ख़ूबसूरत थी वेंदो तव्हांजो चहिरो चंड वांगुरु चमकंदो ऐं ए ब्यूटी क्रीम जा मुख़्तलिफ़ मतिलबु ईअं खणी चऊं फार्मूला मार्केट में मौजूदु आहिनि फार्मूला आहिनि मां कुझु इन्हनि में कुझु ॻाल्हियूं एड कंदी थी हलां त हिन में जेको फर्स्ट क्रीम आहे पर्पल कलर जी तव्हां ॾिसो था इहा 5 डेज़ में तव्हांजे चहिरे ते बिल्कुलु असरु कंदी 5 ॾींहंनि में तव्हांजो कलर साफ़ थी वेंदो तव्हां इनखे सुबुह शाम बि यूज़ करे सघो था नाइट क्रीम तौर ते बि यूज़ करे सघो था फेशियल वांगुरु बि तव्हां इनखे यूज़ करे सघो था ॿिया जेके इन जा ट्रीटमेंट्स आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो हुन में तो फ्लावर्स बि आहिनि हिन में एलोवेरा बि आहे एलोवेरा तव्हांजी स्किन खे टाइट कंदी आहे हुन मां जेके झुरियूं ख़तमु कंदी आहे ऐं इलाही मुफ़ीद आहे तव्हांजे चहिरे जे लाइ तव्हांजा जेके पिंपल्स आहिनि एक्नी आहे ऐं कुझु जेके अक्सर त असां निंड नाहियूं कंदा उन वजह सां असांजे चहिरे जे हेठां अखियुनि जे बल्कि हेठां डार्क सर्किल थी वेंदा आहिनि त इन्हनि शयुनि खे बि मतिलबु तव्हां पंहिंजे ओड़े हिसाब सां तव्हां पंहिंजा भले उजागर बि कयो पर तव्हांजे चहिरे खे शादाब ऐं फ्रेश करण जे लाइ इन्हनि प्रोडक्ट जो तव्हां इस्तेमालु कयो ए ब्यूटी क्रीम बिल्कुलु तव्हांजे चहिरे खे असरु कंदी ऐं तव्हांखे रिज़ल्ट बि मिलंदो सही सो ए ब्यूटी क्रीम इस्तेमालु कयो ऐं हुन में जेंट्स क्रीम बि मार्केट में मौजूदु आहे ऐं उहा सिर्फ़ु मर्दनि जे लाइ आहे ऐं गॾो गॾु इहो ॿुधायूं त मर्दनि जी स्किन थोरी वधीक सख़्तु हूंदी आहे उन्हनि खे वरी अहिड़ी क्रीम जी वधीक ॻोल्हा हुई जेका मिली वई ए ब्यूटी क्रीम स्किन खे असरु करे उन्हनि खे बि थोरो इम्प्रूवमेंट ही प्रोडक्ट आहे AMD कॉस्मेटिक्स वारनि जी ऐं यकीनन तव्हांजे लाइ ही चहिरे जे लाइ ख़ासि तौर ते तमामु घणो फ़ाइदेमंद आहे इन ते असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो ऐं हिन सां गॾो गॾु मां सजाद अली हैदराणी जी बि शुक्रिया अदा कंदसि वॾी महिरबानी तव्हां अॼु बलोचनि जो ॾींहुं आहे तव्हां पंहिंजो इलाही क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो थैंक यू सो मच मोहरम नाज़ थैंक यू सो मच वंस अगेन नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जिन सां तव्हां प्यार कंदा आहियो जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि उन सभिनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो वंस अगेन तव्हां सभिनि बलोचनि खे मुंहिंजे तरफ़ां मुबारक ॾींहुं इलाही मुबारक हुजे इन ॾींहं खे सुठे तरीक़े सां ख़ुशियुनि सां मल्हायो पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾियो इजाज़त ऐं इरशाद जागीर तव्हां खां मोकिलाए थो जिते तव्हां हुजो ख़ुशबाश हुजो ख़ैरियत सां हुजो मज़े में हुजो जिते तव्हांजा पेर हुजनि उते ख़ुशियूं हुजनि ख़ैर हुजनि असांजी तरफ़ां अलाह वाही पंहिंजो ख़्यालु रखिजो थैंक यू सुबह जो पखी अखेर मां उॾरे थो हरी नारी रब खे